सरकोल ब्लॉक वन जा जेके मुतासर कोली बिरादरी जा जेके माण्हू आहिनि, औरतूं आहिनि, मर्द आहिनि, उहे हिते इस्लाम कोट प्रेस क्लब ते जेका एहतजाज करे रहिया आहिनि। दाइन पिया त जेका से सेंगाई कंपनी ऐं साइनू सिंध जेका कंपनी उते ब्लॉक वन ते कमु कनि पियूं, उन्हनि जेका से हिननि जे घरनि खे चौदीवारी जेको कड़ो ॾेई छॾियो, उते जेका ओपियूं ठहियल आहिनि, उन्हनि जे करे हिननि जे घरनि जी जेका से अंदरि जेके ग़रीब जेके रहवासी रहनि था, हिननि जी रहणी कहणी उथणु वेहणु समूरो जेका से बंदि थी वियो आहे। हीअ त दाइन पिया हिननि खां पुछूं था त इन सां कहिड़ो ज़ुल्म आहे, हीअ छा था चवनि? हिकिड़ो त कोर्ट आया, ॿिया मोर्चा घरनि मथां आया, ॿार बच्चो घर पे वेही नथो सघे, राति जो रोशनी ज़बरदस्त जंहिंमें जीत हिननि खे सुम्हणु कोन था ॾियनि हुते, ऐं ग़रीब मिसकिननि इन्हनि सां हक़ कयो वञे। रोड रस्ता जेके आहिनि सो सभु हिननि जा बंदि आहिनि। सिंध साइनू ऐं सिंगाई कंपनी असांखे उन करे इंसाफ़ न कयो आहे, न असां पुछियो आहे त इहो उन करे मीटिंग वग़ैरह कयो न कयो आहे। असां ग़रीबनि जा घर अची विया आहिनि, पुलिस जूं ओपियूं आहिनि, उहो बि असांजे घर पासे में थी वियूं आहिनि। असां ॿार बच्चो केॾा लंघी थो वञे, माल आहे उनजा चराग बंदि थी चुका आहिनि। वॾो असीं अची विया आहियूं घेरे में हिते, इन जे सभु खे न आंदा असांखे माण्हू घेरो ॾी आहिनि कंपनी तरफ़ां। असीं ग़रीब आहियूं, 100 साल जा असीं वेठाड़ू आहियूं, असांखे का सेप कोन मिली आहे। असीं ग़रीब केॾा वञूं, असांजे न बनी न ॿारो तड़न ऐं तीरथ, असीं पाणी ला सूरनि जा, असांजो माल सभु सूरनि जो, असीं माण्हू उथी नथो सघे, ॿार बच्चो वेही नथो सघे, असीं केॾा वञूं। हिननि जो उथणु वेहणु बिल्कुलु बंदि थी चुको आहे। हीअ सफ़ा हिकिड़े घेरे में अची विया आहिनि ऐं हिननि जो जेको माल हो उहो बि न केॾांहुं वञी सघे थो, सभु गेट बंदि आहिनि ऐं हिननि जो पाणी वग़ैरह भरण लाइ हिननि खे रोड क्रॉस करणो पए थो जिते वॾी ट्रैफिक हूंदी आहे। ॿार बच्चो नथो उथी सघे, न वेही सघे, किथे वञे उते फोटू पिया कढनि, हंधि बिस्तरे ते वञे उते पिया फोटू पिया कढनि। बिल्कुलु एतिरे क़दुरु ग़रीब माण्हू जंहिंजे घर में को लेटरिन न आहे ऐं उहे उथण वेहण घर खां ॿाहिरि हूंदो हो त ॿाहिरीं पासां बिल्कुलु ॿ पासा रोड आहे ऐं ॿ पासा दीवार अची वई आहे, उन मथे ओपियूं वॾियूं ठहियलु आहिनि। ये वॾी मुश्किलात आहिनि, इन सां इंसाफ़ कयो वञे। हीअ जेका दाऊं कनि पिया त ब्लॉक वन ते जेका कमु कंदड़ जेके कंपनी आहे, साइनू सिंध कंपनी आहे ऐं शेंगाई जेका कंपनी आहे, उन्हनि जेका हिननि घरनि खे कड़ो ॾेई छॾियो आहे, उते जेका ओपियूं ठहियल आहिनि, उन्हनि जे करे हिननि जो उथणु वेहणु समूरो बंदि थी वियो आहे। हीअ चवनि पिया असांखे जेका जेकॾहिं हिते रहणी कहणी असांजी मुतासिर थिए पई त असांखे ॿियनि किथे शिफ्ट करे असांखे जेके नवां घर ठाहे ॾिना वञनि त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी जेका से सुठे नमूने गुज़ारे सघूं। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।